दोस्तों नमस्कार, जय झूलेलाल। जीअं त तव्हां सभिनीनि खे ॼाण आहे कि असांजी माउ असांजे पंहिंजी भाषा में पंहिंजा संस्कार असांखे ॾींदी आहे। मातृभाषा जो असांजी ज़िंदगीअ में ॾाढो ॾाढो वॾो स्थान आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि उनखे सिखण जी हुजे त पोइ भला असां सभई पुठियां छो रहंदासीं। त मुंहिंजे मन में बि हिकु इच्छा जागृत थी कि सिंधी त असां ॻाल्हाईंदा आहियूं, असांजे परिवार में ॻाल्हाई वेंदी आहे, पर छो न जेकर मां सिंधी लिखण बि सिखां। जीअं इहो वीचार मुंहिंजे मन में आयो त मूं सोचियो मां सिंधी लिखण कीअं सिखी सघंदसि, मूंखे केरु सेखारींदो। इहो सोचींदे अचानक ई मूं हथ में मोबाइल ॾिठो। जी हा, अॼुकल्ह नंढा हुजनि चाहे वॾा हुजनि, सभिनीनि जे हथ में मोबाइल त आहे ई। मूं बि खयो मोबाइल, कयुमि गूगल ऐं फटाफट ॻोल्हियो हिकु ऐप। ऐं मूंखे छा मिलियो? मूंखे मिलियो लर्न सिंधी ऐप, जेको ठाहियो हो सिंधी संगत पारां ऐं जंहिंजी बानीकार आहे आशा चांद। ऐं इन ऐप में ॾाढे सवले नमूने मूंखे सिंधी सिखण लाइ मिली, सिंधी लिखण, सिंधीअ जा उचार, ऐं मूं वर उन में प्रैक्टिस जा सेशन्स बि ॾिनल आहिनि। त मां ॾाढे सवले नमूने सिंधी सिखी वियसि। ऐं जॾहिं बि मां विसरी वेंदी हुअसि, मूंखे ज़रूरत हूंदी हुई उनखे रिवाइज़ करण जी, वरी खां सिखण जी, वरी खां हिकु भेरो प्रैक्टिस करण जी, त फटाफट मां ऐप खोलींदी हुअसि ऐं वरी खां सिखी वठंदी हुअसि। त टीचर मुंहिंजे घर वेठो हो, मुंहिंजो मोबाइल मुंहिंजो टीचर बणिजी पियो। हू जो लर्न सिंधी ऐप हो उहो ई मुंहिंजो टीचर हो। ऐं उन जे ज़रिए मां सिंधी सिखी सघियसि ऐं उनखे यादि बि रखी सघियसि, छाकाणि उन में प्रैक्टिस जा सेशन्स बि ॾिनल आहिनि। त दोस्तों, देरि कंहिं ॻाल्हि जी आहे, तव्हां इंतज़ारु छा लाइ कयो वेठा? खणो पंहिंजो मोबाइल, डाउनलोड कयो लर्न सिंधी ऐप ऐं हलो सभी था सिखूं सिंधी।